अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां शेयर कयां थी पंहिंजी हिन ॾाकण जी थोड़ी डेकोरेशन। आज मैं आपके साथ अपनी सीढ़ी की थोड़ी सी डेकोरेशन शेयर कर रही हूँ। यहाँ से मैं शुरू करती हूँ इसको, हितां खां शुरू कयूं था। ही ॾाकण मथे थी वञे लाउंज में ऐं हिन जो इहो लुक आहे हितां खां। यहाँ से ये मेरा सबसे फेवरेट मिरर, ही क्रॉस स्टिच में थियल गुल आहिनि गुलाब जा। पहिरें ॾाके ते चढ़ूं था त नंढी मुखड़ी आहे, अॻियां वधूं था थोरो वॾो गुल आहे। जीअं जीअं असां स्टेप्स चढ़ंदा वेंदासीं तीअं तीअं गुल जी साइज़ वधंदी वेंदी। ये मुंहिंजा एम्ब्रॉयडरी थियल आहिनि। ये मेरी एम्ब्रॉयडरी की हुई है क्रॉस स्टिच में 4 सूती पे। सिंधी में असां हिन खे कैनवस भी चवंदा आहियूं। कैनवस ते भरियल आहिनि, 4 सूती ते भरियल आहिनि ऐं ही तव्हां ॾिसो केॾा ख़ूबसूरत पिया लॻनि। ऐं हिननि खे मूं ॾाकण ते इन लाइ हयो आहे छो त ही टिड़ंदे ॾेखारिया विया आहिनि, गुल खिलंदे। सो जीअं जीअं ॾाको चढ़ूं था तीअं तीअं गुल जी साइज़ वधंदी थी वञे। ये फूल जो है खिलते हुए दिखाया गया है इन तस्वीरों में, तो इसलिए मैंने सीढ़ियों पे लगाया है कि जैसे जैसे हम एक एक सीढ़ी चढ़ते जाते हैं फूल जो है वो थोड़ा सा और खिलता जाता है। उनखां अलावा ही इस पूरी ॾाकण में मुझे फ्रेम्स अञा लगाइणा आहिनि। इस पूरी सीढ़ी में ये मैं फ्रेम लगाऊंगी नीचे से ऊपर आते हुए, लेकिन अभी फ़िलहाल मैंने इतने लगाए हैं और देखिए कितने अच्छे लग रहे हैं। मुझे तो बहुत अच्छे लग रहे हैं, आप अपनी राय दे सकते हैं। ये सॼी ॾाकण में मां हणंदमि इंशाल्लाह सॼा फ्रेम्स, पर फ़िलहाल मूं एतिरा लगाया आहिनि। तव्हां ॾिसी सघो था कीअं था लॻनि, पंहिंजी राय ॾेई सघो था ऐं पंहिंजे घर लाइ बि आइडिया वठी सघो था। हेठि मूं हिते हिकिड़ी कुंडी रखी आहे हिन पासे मनी प्लांट जी ऐं हिन पासे हिकिड़ो ॿियो प्लांट रखियो आहे ऐं उनखां अलावा ही कर्टन आहे। ऐं तव्हां ॾिसंदव हिन प्लांट्स में बि मूं कुझु न कुझु डेकोरेशन कई आहे। हिन में ही आर्टिफिशियल गुल आहिनि, काठ जा कटआउट्स। ये लकड़ी के फ्लावर्स से मेरे पास ये कटआउट्स हैं जो मैंने इसको डेकोरेट करने के लिए लगा दिए हैं। और ये जो गमला है इसको मैंने पेपर से रैप कर लिया है, कलर्ड पेपर से। और इस तरफ इस गमले को भी मैंने पेपर से रैप किया है। हिन कुंडीअ ते मूं कागज़ वेढ़ियो आहे ऐं अंदरि कुझु पत्थर सजाया अथमि। उनखां अलावा पत्थरनि जे मथां ई 2 नंढड़ा ॾेॾर जेके मूंखे ॾाढा वणंदा आहिनि उहे मूं हिते विहारिया आहिनि हिन जी ख़ूबसूरती वधाइण जे लाइ। ये आप देखें कि 2 छोटे से मेंढक पत्थरों के साथ मैंने यहाँ बिठा दिए हैं, रख दिए हैं तो अच्छे लग रहे हैं। और इस टेबल पे भी एक वाज है, 2 छोटे से डेकोरेशन पीसेस हैं। एक मेरी हैंड पेंटेड बॉटल है। ये बॉटल पहले भी किसी वीडियो में मैं दिखा चुकी हूँ। ये किसी टॉनिक की कोई टॉनिक था जो मुझे मिला था, तो उसकी बोतल जब खाली हुई तो मुझे बहुत अच्छी लगी, मैंने इसको पेंट कर दिया है। ये ऑयल पेंट से पेंट की हुई है और उसमें मनी प्लांट लगा दिया है। तो इस तरह से हम अपने हाथ से मेहनत करके और थोड़ी सी कोशिश करके अपने घर को बहुत बहुत खूबसूरत बना सकते हैं। अगर आपको ये वीडियो अच्छी लगी हो तो आप लाइक करें, कमेंट करें, शेयर करें वीडियो को और मेरा चैनल सब्सक्राइब करें ताकि जो कुछ मैं बनाती रहूं, शेयर करती रहूं, वो आप आसानी से देख सकें। मुझे उम्मीद है तो ये वीडियो तव्हांखे ज़रूर वणी हूंदी। जेकॾहिं वणी हुजे वीडियो तो तव्हां शेयर कयो, कमेंट कयो, लाइक कयो ऐं मुझे चैनल सब्सक्राइब कयो त जीअं मां जेको कुछ ॾेखारींदी रहां, शेयर कंदी रहां, उहो तव्हां आसानी सां ऐं जल्दी ॾिसी सघो। सो हमेशा चवंदी आहियां प्यार सां कमु कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। ही टाइम जो सही इस्तेमालु थियल आहे। ही एम्ब्रॉयडरी सॼी मुंहिंजी टीवी ॾिसंदे महिल थियल आहे। पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो। इंशाल्लाह वरी कंहिं ॿी वीडियो सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह भाई।